समारो शाख वेझो यूसी समारो मोरी जे बरसात मुतासिर गोठन हाजी दोस्त अली मरी, अता मोहम्मद मरी, तुर्क अली मरी, गुल मोहम्मद मरी ऐं ॿियनि गोठन खे चूंडियल नुमाइंदनि पारां बिल्कुल ई नज़रअंदाज करण खिलाफ़ ॻोठाणनि अली हसन मरी, ख़ान मोहम्मद मरी, साबिर मरी ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। हिन जो चवणु हो त असांजा ॻोठ हिन वक़्त बि पाणी में आहिनि। असां पंहिंजा घर ख़ाली करे हींअर बि मथां वारे हंधनि ते बेयारो मददगार वेठल आहियूं, पर जिन माण्हुनि खे असां वोट ॾिना उन्हनि असांजी का बि सार नाहे लधी, पर राशन आणे ॾियण बहाने असां खां 100 रुपया बि वरिता, पर असांखे को बि राशन वग़ैरह नाहे ॾिनो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि ॻाल्हाईंदे चयो त पाणी बीठो आहे, ॻोठनि वारा ॿुॾी निकिता आहिनि ॿाहिरि। ॻोठ हाजी दोस्त ॾी मरी, जंहिंमें को बि MNA MPA या UC चेयरमैन ज़िला मेंबर इन्हनि मंझां केर बि कोन आयो आहे। न कंहिंखे इमदाद मिलियो आहे, न सामान मिलियो आहे, न संभाल कयो अथनि। कंहिं ॻाल्हि लाइ हू तयारु कोन आहिनि अचण लाइ। असांखे सम्झ लादवा करे छॾे ॾिनो अथनि। उन जे करे असां एहतजाज कयो आहे त हीउ UC चेयरमैन आचर मरी, मोहम्मद ख़ान मरी, हसन अली मरी, अयूब मरी, मुमताज़ मरी, इन्हनि असांखे नाअहल करार ॾेई छॾियो आहे। आईंदे वोटनि में वरी बि को बि आयो उन सां असां सोचे सम्झी पोइ क़दम खणंदासूं। इन्हनि असां हड़ताल कयो रोड ते, पंहिंजा माण्हू मोकिले रोड ते असांजे मथां फायरिंग कराई आहे। फायरिंग वारनि खे असां ॿधी पुलिस जे हवाले कयो आहे। साज़िश सॼो असांजे UC चेयरमैन UC मेंबर इन्हनि जो ई आहे। उन लाइ को बि गवर्नमेंट क़दम नथी खणे ऐं न को असांजा चेयरमैन या ऑफिसर को बि क़दम खणी सघनि कोन था। छो ही इंसान कोन आहिनि छा? वोटनि जे टाइम ते आया पिए चयो अब्बा वोट ॾियो, हींअर अदा आबाद ठहियो, पर ईअं बि नथा सोचीनि को नौकर असांजो हिते बीठल आहिनि या वेठल आहिनि। आसे पासे में सामान वञे पियो, ॾिसूं पिया, ॿुधूं पिया, संदा भांडा भरिया पिया अथनि। तंहिंखां पोइ ॿियो सामान जेको आहे बक़ाया दुकान ते विकिरो पियो थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।